नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कशमोर वेझो ढखण बंगलो वटि दस्ती बिरादरी जे ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़े में क़तल थियल नौजवान शेरजान दस्ती जे वारसनि प्रेस क्लब आॾो इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। वारसनि सजाद अली दस्ती, दिलशाद दस्ती, आसिया दस्ती ॿिनि दाहींदे चयो त महीनो गुज़री वियो पर ॾोही क़तल कयल शेरजान दस्ती जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कशमोर पुलिस का बि कार्रवाई न करे सघी आहे। हिननि एसएसपी कशमोर असद रज़ा शाह, आईजी सिंध, डीआईजी लाड़काणे, आईजी सिंध खां मुतालबो कंदे चयो त ढखण बंगले वासी शेरजान दस्ती खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां कशमोर पुलिस थाणे जे एसएचओ रियाज़ अली नोनारी एहतजाज वारी हंधि पहुची वारसनि सां ॻाल्हियूं करे 3 ॾींहंनि जी मोहलत वठंदे चयो त जल्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। वारसनि खे ख़ातिरी करण बाद रोड खोलियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।